सिंध सरकार कराची के अवाम ऐं मुसाफ़िरनि लाइ वॾी ख़ुशख़बरीअ जो ऐलान करे छॾियो आहे। कराची जे बस अॾनि खे शहर मां ॿाहिरि मुंतक़िल करे मुसाफ़िरनि खे मुफ़्त शटल सर्विस फराहम करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कराची में सिंध जो सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून जी सदारत हेठि इजलास थियो। सीनियर वज़ीर बस अॾनि खे तरजीही बुनियादनि ते तुर्त शहर खां ॿाहिरि मुंतक़िल करण जी हिदायत कई। इजलास खे ख़िताब कंदे सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो त पुराणनि बस अॾनि तां मुसाफ़िरनि लाइ मुफ़्त शटल सर्विस हलाई वेंदी। शर्जील इनाम मेमून वधीक चयो त मुसाफ़िरनि खे टर्मिनल ताईं पहुचाइण लाइ मुफ़्त शटल सर्विस 14 अगस्त खां शुरू कई वेंदी। वॾियुनि गाॾियुनि जे करे शहरियुनि खे परेशानी थिए थी ऐं रोडनि ते ट्रांसपोर्ट जो प्रेशर बि वधे थो। शर्जील इनाम मेमून वधीक चयो त बस टर्मिनल में मुसाफ़िरनि लाइ जदीद सहूलतूं फराहम कयूं पयूं वञनि। मुफ़्त शटल सर्विस कैंट स्टेशन, सगीर शहीद, एम ए जनाह रोड ऐं अलकरम स्क्वायर खां शुरू कई वेंदी। इजलास में सेक्रेटरी ट्रांसपोर्ट असद जामिन, कमिश्नर कराची हसन नकवी, कराची पुलिस चीफ जावेद आलम ओढो, DIG ट्रैफिक अहमद नवाज़ चीमा ऐं ॿियनि शिरकत कई।